मुंजी माना में शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह पंहिंजे सिंधी ॿोलीअ सां वज़ाहत कई। जो सुभान अल्लाह। फरमाए तो वसन आई वसन बिहारी ॾिसण ला ॾिसी ॾिसी आयो तब तलाशो कन ठायो न ठापन पसण मझा प्रिय जे कसीमुन। कसीमुन जो इस्तिलाह कसीमुन उन हुस्न खे चइबो आहे जो ॾिसण खां पोइ इंसान उन जे अखियुनि में उन जे दिमाग़ में उन जे महसूसात जे हवासन में ॿी का शइ न समाए सघिजे। चवंदा न बा भले भले जी छेड़ थी दंग थी वियो। इन खां वधीक त हाणे का हसीन शइ नथी थी सघे। खाइण में जेकॾहिं मिसाल ॾेई सम्झाया मिसाल सम्झाइण लाइ ॾिबो आहे। अवां पहिरीं भली का बिरयानी मसाले वारी खाओ, उन खां पोइ चांवर सफ़ेद जंहिंमें सिर्फ़ लूणु पियल हुजे उहे पेश कया वञनि था। बा उहे वणंदा हो बि चांवर पर वो बिरयानी ठहियल जेके मसाला जात उन में पियल हुआ उन्हनि जो ज़ाइक़ो ज़बान खे लॻी वियो त हाणे इन खां मथे वारी का शइ ज़बान खे महसूस थींदी, इन खां घटि वारी शइ जी ख़बर ऐं मज़ो न ईंदो। महबूब जो हुस्न क़सीमुन हुयो, यानी महबूब जी ज़ाते अक़दस जे चेहरे ॾे पेशानीअ जे हिकिड़ो दफ़ो निगाह खणी निहारियो, उन खां पोइ दुनिया जे हुस्न मां का शइ उन खे महसूस न थी। अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई जैसे मेरे सरकार हैं, ऐसा नहीं कोई अब मेरी निगाहों। भिटाई रहमतुल्लाह अलैह ने कसीम फरमायो। सुनो भिटाई को मामूली ना आगे मुझे महबूब जे अहादीस जो भी इल्म रखे तो कुरान जो सिंधी जो मुफस्सिर फरमाए तो ॾिठी जिन्हे कार सूरत साहड़ जाम जी सुख थियूं सुती की न की भरे साण भतार घिड़ियूं घर आधार काहे पयूं कुनन में। यार जो जलवो जे हिकिड़ो ॾिठो उनखे सुख न आयो, उनखे सुख न आयो। की जो वञी काल अखियूं पसी आयूं थियूं दीवानियूं दिल में पर लगन आर तिहां पो करार सुतियूं की न सैयद चए पर अखियुनि खे आऊं जाकी झलूं पाइयां लोक लताड़े निंड में साजन सोठाऊं मूंखे मारियाऊं पाण परची आयूं अखियुनि पंहिंजी मते पाण सी पाण ई कई वञी उते अड़ियूं जिते जान खपत न का ॻाल्हि न गत जीअं ॾिनेरीअ न जुड़े अखियूं सही धार जंहिंसां पसी प्रिय खे बेड़ा की मनहार घणो
हरूरी सारा सुपुरी पर जिथे अमां रखियूं उते ही आहीन अखियूं अब्दुल लतीफ चए मां गुन मटाईन जे बेदरवाजाईन त कढी कांगन खे दिया पर देखो सीतन ही जे मजाज़ियाणियूं मुँह में की न सुञातो सुपुरी निहारे नेणन पिरी से पसंद बई जनी बूटियूं सुभान हाणे वसीमुन जी ॿी माना वसीमुन जी ॿी माना इहा आहे एड़ो हुस्न जो वेझे खां ॾिस तॾे हे बि कशिश वधंदी वञे परे खां ॾिस तॾे हे बि सरापा कशिश वधंदी वञे न वेझे सां नदर सेराब थी न परे सां नदर सेराब थी अबा कुछ हुस्न एड़ो हूंदो आहे जो माण्हू फासले खां ॾिसंदो आहे त उन जी जाज़ त वधीक नज़र ईंदी पर वेझो ईंदो आहे त हुस्न मांद पइजी महबूब जे पाक हिक हिक उज़वे खे चेहरे जे हिक हिक खतो खाल के खुदा एड़ी जाज़बियत एड़ी कशिश ता कई ही जो महबूब जे हिक हिक उज़वे जो महबूब जे पाक जिस्म जे हिक हिक खतो खाल के खुदा बेमिसल बेमिसाल बनायो आला हज़रत मुझे महबूब जे चेहरे अक़दस में अबरू जो पेशानी जो अखिन जो नक मुबारक जो शफतैन जो ज़बान अक़दस जो दंदन मुबारकन में सनाया उलिया जो दंदन जे दरमियान विथी जो महबूब जे पाक कनन मुबारकन जो महबूब जे सॼे पासे जो खबे पासे जो हर शे जो जिक्र कयो आहे एक बशेर तो के अर्ज कया जिया आला हज़रत महबूब जी चश्मानी मुक़द्दस निगाहुन के बयान कदे फरमायो जिस तरफ उठ गई दम में दम आ गया जिस तरफ उठ गई दम में दम आ गया उस निगाहे इनायत पे लाखों सलाम महबूब जी पाक शफतैन लबे अतहर जो महबूब जी पाक नूरानी चपड़न जो बयान फरमायो त आला हज़रत गोया थियो पतली पतली गुले कुद्स की पत्तियां उन लबों की लताफत पे लाखों सलाम आला हज़रत बयान कंदो आयो नेठ पंजे पाण सां मुखातिब थी चवण लॻो अहमद रज़ा तू मुंहिंजे महबूब जे पाक ख़तो खाल खे छा बयान कंदे है कलाम इलाही में शम्स दुहा तेरे चेहरे नूरे फज़ा की कसम कसम शबे तार में राज ये था कि हबीब की जुल्फे दुता की कसम या है वसीमुन जी बी माना हाने कसीमुन जी बी माना बुधो कसीमुन जी बी माना या आगे त उन जो जॾहिं हुस्न बयान कजे त उन जे लाइ मुबालगा आराई वारा लफ़्ज़ यानी माना वॾी लफ़्ज़ थोड़ा या माना के बयान करण जे लाइ अहिड़ा लफ़्ज़ बयान कजनि जेके हक़ीक़त में उन ज़ात में खूबीअ में न हुजनि शायर बयान कंदा आहिनि हर को पंहिंजे महबूब जो पंहिंजे माशूक जो ज़िक्र कंदो आहे को चवंदो आहे बाबा मुंहिंजे यार जो चेहरो चंड जहिड़ो को चवंदो आहे मुंहिंजो महबूब गुलाब जे गुल जहिड़ो हाणे गुलाब जे गुल जहिड़ो त हूंदो कोन्हे
मिसाल सां लफ्ज़ में शायरीअ में कलाम जे हुस्न जे लाइ माना ई लफ्ज़ वधाइबा आहिनि, इनखे इस्तिलाहन मुबालगा आराई चइबो आहे। पर क़सीमुन जी बि माना आहे ज़ात जो अहिड़ो हुस्न बयान करण जेको लफ्ज़ी वधाव न हुजे बल्कि हक़ीक़त जी तर्जुमानी कंदड़ हुजे। इन करे मुहद्दिसीन उसाम अहले सियर मुझे महबूब जे मुफस्सिर फरमायो जेको शख्स महबूब जे पाक हुस्न जे लाइ इहे चवे त ही वधाव करे बयान कयो वियो आहे, मुबालगा आराईअ खां कम वरितो वियो आहे, ओ ईमान जे दायरे खां ख़ारिज थी वेंदो, छो त मुंहिंजे महबूब जी उहा तनक़ीस थी वेंदी। मुस्तफ़ा खे ख़ुदा तनक़ीस खां ऐब खां पाक ऐं मुबर्रा बणायो आहे। अंदाज़ो लगायो महबूब जो कमाल छा है। मुसलमानो महबूब जी सना खानी कयो त जरा संभाले कयो। उलमा फरमाइन था जेकॾहिं को लफ्ज़ चई रही है लाशूरीअ में चए, अणॼाणीअ में चए, इल्म न हुजेसि त ख़ुदा माफ़ कंदो। पर जेकॾहिं को अहले इल्म अहले ख़बर चवे त महबूब जे हिन हुस्न खे वधाव करे बयान कयो वियो आहे, मुबालगा आराईअ खां कम वरितो वियो आहे, त उहो ईमान जे दायरे खां ई ख़ारिज थी वेंदो, छो त महबूब जे हुस्न खे इंसान ज़बानी लुग़त लफ़्ज़नि में बयान करे ई नथो सघे। जेको कंदो सो घटा मुस्तफ़ा जी इज़्ज़त ऐं शान हुस्न उन खां आला आहे। यानी अहिड़ो हुस्न जेको सरापा हक़ीक़त ते मबनी आहे। तॾहिं इमाम बूसरी रहमतुल्लाह अलैहि फरमायो व कैफ़ युद्रिकु फि दुनिया हक़ीक़तहु, दुनिया वारा अहले इल्म अहले ख़बर अहले मारिफत मुस्तफ़ा जे हक़ीक़त खे काथों पहुची सघंदा। उन हक़ीक़त ख़ुदा जाने पियो, मुहम्मद मुस्तफ़ा पाण ॼाणे। पर महबूब जो हुस्न छा, आका जे चेहरे में सोझरो रोशनी चमक तमक केतरी अबा इंसानी हुस्न भले केॾो बि चेहरो साफ सफेद हुजे, खदो खाल केॾा बि हसीन हुजनि, ऊंदाहीअ में ईंदो त पंहिंजो मुहांडो बि नज़र कोन ईंदो। पर मुझे महबूब जो हुस्न बेमिसल ऐं बेमिसाल हो। मुस्तफ़ा जी बशरियत सवा लख नबियन जी बशरियत खां बि आला ऐं उलिया हुई। इन जो बयान हदीसुन में है। मुझे सुने हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जा गुलाम आका जो हुस्न जोहर छा हो। अम्मा आयशा सिद्दीका सलामुल्लाह अलैहा बयान थी फरमाई कुन्तु अख़ीतु फ़िस्सहरि फ़सक़तल इब्रत फ़तलबतुहा फ़लम अक़दिर अलैहा हत्ता दख़ल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़तबय्यनतिल अर्द बिशुआइ नूर वजहिही। जति ऊंदाही रात हुजरे में बैठी आहियां, पंहिंजे हथ सां कपड़े के सुईअ सां सिबा पई, फ़सक़तल इब्रत ओतो हथ मां सुई किरी पई, हेठ हथोरारियो ॾिनम, सुईअ खे ॻोल्हियम, ऊंद जे करे अंधेरे जे करे सुई न लभी आ। हत्ता दख़ल रसूलुल्लाह, एतिरी देर में मुंहिंजो घोट मुंहिंजो महबूब मुहम्मद मुस्तफ़ा हुजरे में आयो। फ़तबय्यनतिल अर्द बिशुआइ नूर वजही, महबूब जे पाक रुख़सारनि मां पेशानीअ मां महबूब जे पाक चेहरे मां अहिड़ो सोझरो रोशनी ज़ाहिर थी, ज़मीन चमकी वई, कमरे में रोशनी थी, अहिड़ो सोझरो सुहायो थियो जो मूं गुम थियल सुई महबूब जे रोशनीअ में ॻोल्हे वरिती आहे। हते अबू हुरैरा फरमाइन था ऊंदाही रातूं हूंदियूं
मस्जिद नबवी में आका असां सां महवे गुफ्तगू हुंदा हा। वो महबूब गुफ्तगू जे दौरान कदे तबस्सुम फरमाइंदा मुस्कुराइंदा हा त संदन जे सनाया उलिया इन सामू वारन मथन डंदन जे विच में हिकड़ी विथी हुंदी ही। उन विथीअ मां नूर जूं लाटूं निकरंदियूं हुयूं यतलाला उल जुदुर। ओए नूर जूं लाटूं एतिरियूं तेज हूंदियूं हुयूं जो मस्जिद नबवी जूं दीवारूं उन रोशनीअ में चमकी वेंदियूं हुयूं। चओ सुभान अल्लाह। कसी मुंजी इन माना ते सुने भिटाई कलम या बी माना इन ते भिटाई कलम खणी फरमायो। फरमाए तो संसे सिजन उघरे 84 चंद्रन बिलाहिरी अपिरन माऊदा ही भाइया। पर धरात में प्रिय पसायो पाण त चंद्र कत निशान पे ही वियो पाताल में। पर चंद्र चवाए हक़ जे विड़ी जे विचरी ब अखियूं टियों नक तो में नाहे प्रिय जो। पर चंद्र तुंहिंजी ज़ात पारिया न प्रिय सां तू अछो मंझरात मुझो सजन सदाई सोझरो। फरमाए तो जखरे जे हो जवान आऊं ॾिसां कोन ॾेह में मुहण मिलनी मुरसले सरस संदस शान। फकान काब कौसैन औ अदना ही मुयसर थिस मकान। ए आगे जो एहसान जो हादी मेड़ मोहरो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, जमात अहले सुन्नत, सरकार की आमद, हुजूर की आमद, दिलदार की आमद, मंठार की आमद। मुझे महबूब जा आशिको अवा मुस्तफा करीम जे खसाइस अहले सियर जे किताबन के पढ़ो। अकुल इंसान जो हैरान आ। महबूब जे हिक हिक उज़वे जा कमालात मुफस्सिरीन अहले सियर बयान करे कई हज़ारे पन्ना लिखिया आहिन। लिखी पो बि चवन था ही इंसानी अकुल ऐं इदराक जो दंगा मुस्तफा करीम जो शान इन दंगन खां बि मावरा आहे। सुभान अल्लाह। तमो अर्ज़ पे कयो त उन ज़ाहिरी कमालात मां सरापा हुस्न जे रुगो चेहरे हिकड़े ते बहस कयूं जिन आशिकन ॾिठो आ उन खां पुछो। सुभान अल्लाह। अम्मा आयशा सिद्दीका सलामुल्लाह अलैहा मऊन जे बारगाह में अर्ज़ कयो सुणा अवां सूरह यूसुफ अवां ते जॾहिं नाज़िल थी त मदीने जूं औरतूं मूं वटि आयूं चवण लॻियूं त यूसुफ खे ख़ुदा मौजज़ाती हुस्न ॾिनो हो भला महबूब जो हुस्न यूसुफ जे साम्हूं कीअं आहे। मुंहिंजा सुहिणा महबूब उहो जेको जोहर यूसुफ खे मिलियो हो मुस्तफा करीम उहो बि अवां जे नूर जी ख़ैरात आहे। हाणे अल्लाह जेको हक़ीक़ी हुस्न ऐं जोहर अता कयो आहे अवां खे उहा ज़रा हिकिड़ी झलक मूंखे ॾेखारे। उहा हक़ीक़ी झलक छो त मुंहिंजे आका फरमायो उन हक़ीक़त में जेकॾहिं मां दुनिया में अचां हा त कंहिंजे अख में इहो जोहर न हो जो मूंखे ॾिसी बि सघे, ॾिसी बि न सघे। अम्मा आयशा सिद्दीका अर्ज़ कयो महबूबन फरमायो आयशा अल्लाह जी बारगाह में अर्ज़ कयां थो मालिक हिजाबात लहण जी इजाज़त ॾिनी त तोखे जलवो ॾेखारियो वेंदो। महबूबन बारगाह इज़्ज़ती में अर्ज़ कयो रब फरमाए मुंहिंजा महबूब तुंहिंजी कुआरा तुंहिंजी हबीब आहे तुंहिंजी ख़िदमत में उन गुज़ारिश कई आहे तुंहिंजे दर ते जेको सवाली ईंदो आहे कॾहिं मोटायो वियो न आहे। महबूबा आयशा खे पंहिंजे हक़ीक़ी जलवे जी हिक झलक ॾेखार।
बम